रात जो मां वठी आयुमि सिंगाड़ा ऐं सिंगाड़ा मूंखे मोकिलणा हुया फैज़गंज स्टॉप ते आयुमि वेन वारे खे चयो त फैज़गंज स्टॉप ते ही फलाणे माण्हू खे ॾिजां ऐं उहो तोखां हुतां रिसीव कंदो। आयुमि सिधो सुपर मार्ट पिपरी वटि। अस्सलाम वालेकुम सर सही चाल आहे। तव्हांखे तारुफ़ कराईंदो हलां त हीअ आहे असांजो प्यारो दोस्त इमदाद अली सुमरो, पुठियां लाड़काणे ॾोकरी शहर जो आहे। गुज़िरियल इलाही अरसे खां हिन पिपरी एरिया में किरियाणे जो दुकानु पहिरियों खोलियो हुई, हींअर मार्ट खोलियो अथई ऐं हिन मार्ट जो नालो आहे प्रिंस सुपर मार्ट। कपिड़ा, थांव, किरियानो यानी हर एटम हिन जे प्रिंस सुपर मार्ट ते मौजूदु आहे। अॼु मां हिन ते आयो आहियां चांवरनि जा सैंपल कुझु ॾिसण ऐं इंशाल्लाह चांवर ॾिसबा, हिन जे बारे में तजुर्बो हासिलु कबो, कहिड़ियूं कहिड़ियूं क्वालिटियूं, कहिड़ा कहिड़ा क़िस्म मौजूदु आहिनि, इहे हिन प्रिंस मार्ट ते बि ॾिसबा ऐं ॿिए हंधि गुलशन अदीद ऐं ॿियनि दुकाननि ते बि ॾिसबा। वीडियो भरे ई रहियो हुअसि त हीउ नौजवान जेको छोकिरो आहे उन चयो यार मुंहिंजो बि वीडियो भर। सो कैमरा हिन ॾे सिधी कई ऐं हिन पंहिंजो तारुफ़ करायो ऐं नालो सही पढ़ंदो न आहे माना। पोइ हिते घणी पघार मिलंदी? 16,000 महीनो, खाधो पीतो बि ॾींदा। हाणे तुंहिंजो वीडियो भरिजी वियो, सही आहे न? राज़ी आहे न? इमदाद पाण ॾेखारींदी तोखे। इमदाद सां कचहरी हली रही हुई त इमदाद मूंखे खारायो लाड़काणे जो केक जेको मूंखे तमामु घणो वणी वियो। कचहरी खां बाद इमदाद खां वरिती मोकल, ॿाहिरि निकितुमि त गुडूअ जी नज़र मूं ते पई। सॾु करे चयईं त भाउ नज़ीर अचो यार, असांखे बि टाइम ॾियो, असां बि कचहरी कयो, असांजी बि चांहि पीओ। सो साईं गुडूअ घुराई चांहि, असां पीतीसीं। ही ॿ भाउर आहिनि तारिक ऐं ताहिर जे नाले सां, जेको ताहिर आहे उहो गुडू जे नाले सां मशहूरु आहे। गुज़िरियल काफ़ी सालनि खां ही कराची में रहनि था पिया। 2004 खां हिननि कमु स्टार्ट कयो हुयो खीर जो, उन खां बाद किरियानो बि लॻाइनि ऐं बाज़ारि में कपिड़ो बि लॻाइनि, कॉस्मेटिक्स जा बि कमु कया हिननि। पर आख़िरी कमु जेको हिननि माना कयो उन में ही तमामु घणा कामयाबु थी विया। जेको ही बुक स्टोर तव्हां ॾिसो था, ही हिन बुक स्टोर जे करे पूरी पिपरी में मशहूरु आहिनि, गुडू भाई बुक स्टोर जे नाले सां। शाहनवाज़ ॻोठ पहुतुमि चांवरनि जा सैंपल ॾिसण लाइ त सारंग कांदड़ो साम्हूं अची वियो जेको भुॻड़ा खाई रहियो हुयो। सलाह ई उन खां भुॻड़ा खाधा ऐं अची वियुसि पंहिंजे अयाज़ जेको दोस्त आहे मेहड़ जो आहे उन जे दुकान ते। पहिरियों ही रेड़ो लॻाईंदो, हींअर माशाल्लाह सां हिन जो वॾो दुकानु आहे ऐं सप्लायर बि आहे। अयाज़ ॿुधाईंदे चयो त भाऊ पहिरियों चांवरनि जा 5 क़िस्म ईंदा, हींअर तव्हांखे 20 क़िस्म मिलंदा। सो हाल अहिवाल वठी करे पहुतुसि मां गुलशन फलक नाज़ ऐं असांजे दोस्त जी जॻह ठही रहे फलक नाज़ में, जंहिंजा टाइल मार्बल जो कमु हली रहियो हुयो। ऐं हिन खां पुछो जेको मार्बल हणी रहियो हुयो त छा हिसाबु किताबु। उस्ताद ॿुधाईंदे चयो त 120 गज़ ते जेको घरु ठहियलु हूंदो आहे असां उन खां 35,000 रुपया वठंदा आहियूं ऐं हिन में 2 या 3 ॾींहं लॻी वेंदा, उनखे कमु असां तयारु करे ॾींदा आहियूं। घरु पहुतुमि त ॿारड़ा मुंहिंजा पली सोए रहिया हुया, मल्हार, अनम ऐं अनाया। उन्हनि सां गॾु मां बि हिसो पती ॻंढियो ऐं उनखे पली सोराई। ऐं उन दौरान मूं वटि फ़ोन आई ऐं दोस्त चयो त यूज़ थियल काठ जो मूंखे रेट वठी ॾे। पहुतुमि सिधो ग्राउंड वटि। हे जेको नौजवान तव्हां ॾिसो था इहो लाड़काणे जो आहे, एहसान नालो आहे हिन जो, सोलंगी आहे, ॾिहाड़ी ते कमु कंदो आहे। हिन चयो 120 किलो बि आहे ऐं 130 रुपया किलो बि। घरु पहुतुमि त असांजो पुलाउ तयारु थी वियो, पुलाउ खाधो, यानी हीअ असांजी मंझंदि जा जेके चांवर उहे तयारु थी विया। मंझंदि खां पोइ आई शाम ऐं मां वञी रहियो टेबलूं हणा बाज़ारि जूं, त अनाया पोयां भॼंदी आई त पापा ही अदीअ जो जेको थेलो आहे उनखे टाको हणाए। सो ही थेलो बि रखियो ऐं अनाया चयो पापा मां बि हलां तव्हां सां। अनाया खे खणी ॿारनि खे खणी सिधो मां आयुमि बाज़ारि, टेबलूं लॻायूं, टेबलूं लॻाए करे सिधो पहुतासीं मोचीअ वटि जेको पठाण जो दुकानु हुयो। पोयां दुकानु ऐं अॻियां ही मोचीअ जो कमु करे रहियो हुयो। हिन खां सिलाई कराए, सिलाईअ जा हिनखे पैसा ॾेई सिधो पहुतुमि घरु। ऐं बोरची खाने में जॾहिं पहुतुमि त देगड़ी दम ते हुई पलीअ जी ऐं उन में मां धाणा विधा। अनम चयो त बाबा मूंखे शेर यादि कर। कुलियात इक़बाल, अलामा इक़बाल जो किताबु आहे, वॾो थुलो किताबु आहे। अनम खे यादि करायो ऐं 2 मिंटनि अंदरि अनम खे यादि थी वियो। सदाकत का, अदालत का, शुजात का, लिया जाएगा तुझसे काम दुनिया की अमानत का। राति जी मानीअ साईं टाइम थी वियो ऐं जेकी सवेरे तव्हां पली सोईंदे ॾिठी ऐं पचाईंदे ॾिठी उहा तयारु थी वई। मच्छीअ सां गॾु पली ऐं पली मच्छी चांवरनि जी मानी ऐं कणिक जी मानी असां खाई ड्रॉ कयोसीं।